सर वाशी वारो जो ऑर्डर डिलीवर थी अथव ऐं थाने वारी पेमेंट अञा न आई अथव। हाँ थाने वारी पेमेंट अची वेंदी। वन प्लस जो छा थियो मोबाइल है? शाम ताईं अची वेंदो उहो बि सर। अची जल्दी करे हाँ चए सर, शाम ताईं अची वेंदो। ऑर्डर आहे मुंहिंजो, जल्दी हाँ सर। जल्दी कराईंदो वञेसि भाई फटाफट। एसी कूलिंग छो कोन्हे? सर एसी ॿाहिरि सर्विस थी थिए। अरे यार एसी जी दुकान आहे यार मुंहिंजी, ये कम त छुट्टी ॾींहुं कराए रखो। सर थी वेंदो जल्दी। जल्दी कराए भाई। अरे शांति किथे वई? मुंहिंजे ऑफिस में उहा शांति हूंदी आहे, तूं ई घोड़ाड़ो आहे हिते। सर मां हेॾे कहिड़ा इहा? सर ये शांति इंटरव्यू ॾियण आई अथव। इंटरव्यू ॾियण आई आहे त भाई ॿाहिरि विहार न हिनखे, आतंकवादी आहे, लिखी वेठी आहे तूं। हाँ तुंहिंजो नालो छा आहे? सर मां शांति। शांति। ऐं पप्पा जो नालो छा आहे? सर शांताराम। किथे रहंदी आहीं तूं? सर मां शांति नगर। तूं पहिरियों जॉब कई आहे, उहा जॉब छो छॾे? ओ सर शांत थी आहे न। सर नालो शांति अथसि न, जिते वेंदी आहे सभिनि सां शांति थी वेंदी आहे। मुंहिंजे करे न सर, वो सर खे अटैक अची वियो हुयो, हो बि मुंहिंजे करे न, वो उन्हनि जी वाइफ जे करे। वो छा आहे न सर, उन्हनि जे घर में कॾहिं बि शांति न हूंदी हुई, इन करे उन्हनि खे ऑफिस में शांति खपे। ॾिस कम त तुंहिंजे लाइ जाम थी थिए, अकाउंट्स तोखे ठाहिणा थी, उनखां पोइ जेके प्रोडक्ट अचनि था उन फुल आइडिया आहे मूंखे सर, मां सभु संभाले वेंदमि। गुड। चांहि पीअणी आहे? न सर, गर्मी में मां सिर्फ़ु लस्सी पीअंदी आहियां। लस्सी घुरायांसि? न हो त मां पी आयमि न सर घर मां। सर नाश्तो चवांसि? हा ॿुध, नाश्तो हिकु दाल पकवान चएसि। सर मां नाश्तो न खाईंदमि। पंहिंजे लाइ तो चवांसि यार, मां मना कए न लस्सी तूं। हाणे सर तव्हां एॾो फोर्स कयो ई था त मुंहिंजे लाइ बि हिकु गिलास घुराए छॾियो न। मेरे नाल तू विसल बजा। टीवी ॾिसणी आहे? हेॾे अचो ॿुधायो छा ॾिसंदव? तव्हां स्टार प्लस, स्टार न्यूज़, पोगो निकिलो ॾियनि। ॾिसणी मतिलबु वठणी? पहिरियों तव्हां डिसाइड कयो न, ॾिसणी अथव की वठणी अथव? वठणी आहे न? वठणी अथव पोइ हेॾे अचो। अरे अचो। ये घराणे जी टीवी आहे, तव्हांखे किथे लॻाइणी अथव? घर में। तव्हां दुकान ते लॻाए सघंदा आहियो, तव्हां बाथरूम में लॻाए सघंदा आहियो, तव्हां बेडरूम में लॻाए सघंदा आहियो। बाथरूम में कोई टीवी लॻाईंदो आहे? मां लॻाईंदो आहियां न, सनानु कंदे कंदे गाना हलायो, डांस कयो, उहो मज़ो ईंदो अथव। टिप टिप बरसा पानी, पानी में आग लगाई। बाथरूम न लॻाए पर ये किथां आई? हेॾे चो। अरे मुंहिंजी एसी किथे वई? हे भगवान, मुंहिंजी एसी किथे वई? हे किथे आ? केरु किथे आहे? दुकान जो धणी किथे आ? मूंखे कहिड़ी ख़बर? दुकान जो धणी अॼु न आयो आहे। अच्छा ना आयो आ? कृपया ॿी ज़िंदगीअ में कॉन्टेक्ट कयो। भाऊ तव्हांजो 100 जो नोट किरी पियो अथव। हलो खारायो सीरो, गोले लदुव हीरो। हट तू ए हीरो। सॼी दुनिया जी नज़र में मां हीरो ई त आहियां। केर चवंदो आ? मुंहिंजी मम्मी रोज़ चवंदी आहे मुंहिंजो पुटु हीरो आहे। ऐं सॼी दुनिया? हा मुंहिंजी मम्मी में त मुंहिंजी सॼी दुनिया आहे। फालतू ॻाल्हियूं न हाणे बंदि कर। हा चुंडी न। मुंहिंजी एसी कंहिंखे ॾेई त न छॾे? कंहिंखे ॾींदुमि यार, इंतज़ार थी करे अचे असांजी मालकिन त खणी वञे असांखे। त ॾे न, हाणे पैसा खणी आई आहियां। 30,000 लॻंदव पूरा। 10,000 खणी आई आहियां, ॾेई छॾ न हाणे। 30,000 एसी आहे, 10,000 में किथां ॾियूं तव्हांखे? पोइ ॿाहिरि लिखे छो थो लोन ते वठो? अरे उन लाइ डॉक्यूमेंट लॻंदा आहिनि, क्रेडिट कार्ड लॻंदो आहे। तव्हां वटि आहे कुझु? छो माण्हू जी वैल्यू कान्हे आ? माण्हू जी वैल्यू ज़माने न कई आहे, असां छा कंदासीं? बैटरी जा ॾेखारियो। बैटरी ॾिसणी अथव? हा हिकु मिंट। छा आहे इहो? पर तू ये छो तो करे? केॾी दिलि आहे मुंहिंजी एसीअ ते। पुछेसि हिन खां, केॾा भेरा पुछी वई आहियांसि एसीअ जे लाइ। हिन खां छा पुछांसि? हीअ पाण अॼु आई आहे, हाणे जॉइनिंग थी आहे न हिन जी। पासे वारी आहे मुंहिंजी। सर मां जल्दी शिफ्ट थी वेंदमि। यार तव्हां माण्हू चवांसि तो बैटरी ॾेखार, छा थो ॾेखारे? सेल थो ॾेखारे। अरे ओ वांदा छा थो खणे भाई? छा थो ॾेखारेसि? बैटरी थो चए। अरे ॾेखारियोमांसि न सेल, तॾहिं बि बैटरी थो खणे, पागल। बैटरी इन्वर्टर तो चे, इन्वर्टर। इन्वर्टर वो तो आहे न असां वटि। हाँ आहे न असांखे। ॾेखारेसि न। हलो
हिनखे छा थींदो आहे न, हिनखे चवणो पवंदो आहे इन्वर्टर। बैटरी चवंदसि न त या चश्मो ॾेखारींदो या सेल ॾेखारींदो। कहिड़ा माण्हू रखिया अथव? खपेव इन्वेटर? दे न एसी प्लीज। ॾियो न क्रेडिट कार्ड प्लीज़। पैसा पैसा करे मरी छो तो? पैसा पैसा करे मां तो मणा, हिन में लखे रुपया न कमाइणा आहे मां। हिन जी पिक्चर क्वालिटी, साउंड क्वालिटी सभु एकदम बढ़िया आहिनि। 32 इंच जी टीवी आहे, 2 साल जी वारंटी ईंदी आहे हिन में। अरे ओ बेवकूफ़, छाजी टीवियूं तो ॾेखारेसि, बैटरी वठण आयो आहे। अरे मां चयोमांसि पाण अची टीवी जे पासे में बीठो आहे न, पुछ पुछ तो करे कीअं घणा इंच आहे, मां छा कयां? परेशान थियो अथऊं अपनी। ॾेसि न यार, एसी शो नथो ॾेसि। अरे किथां ॾियांसि, न डॉक्यूमेंट पूरा आहिनि न पैसा आहिनि, किथां ॾियांसि? मूंखे फुल पावर बैटरी खपे। हिकु ॾींहुं लाइट बंदि हुजे, 2 ॾींहं लाइट बंदि हुजे, बैटरी हलणु खपे। अहिड़ी बैटरी ॿुधाए मूंखे। ॿाहिरां ट्रांसफार्मर लाइ लॻाए ॾियांव तव्हांजे घर में? हे कीअं थो ॻाल्हाए तव्हांजो माण्हू, छा आहे इहो? अरे हर भेरे पैसा ॾिसबे न, केॾी महिल दिलि बि ॾिसबी आहे। हे ॾिस, हाणे कम धंधा छॾे, दिलि ॾिसूं असां वेही करे भाई। ओए तू घणी बकवास न कर माण्हुनि जे अॻियां मुंहिंजे लाइ। ओए तूं घणी बकवास न कर माण्हुनि जे अॻियां हिननि जे लाइ। तव्हांजा वॾा डायलॉग था निकिरनि। तव्हांखे वणियो मुंहिंजो डायलॉग? बिल्कुल न। यार तव्हांजो माण्हू मूंखे छा थो ॾेखारे? हलो हलो हलो, मां तव्हांखे अरे शांति सर तव्हां मूंखे सॾु कयो? तोखे न सॾु कयो यार। त ॿियो केरु शांति आहे? मुंहिंजो नालो त शांति कोन्हे। मुंहिंजो नालो बि शांति न आहे। मां तव्हांखे शांति थो लॻां? मां तव्हांखे कहिड़ी एंगल सां शांति थो लॻां? यार ॾेसि न एसी, किथां ॾियांसि? मुंहिंजे डॉक्यूमेंट्स ते। तव्हांजे डॉक्यूमेंट्स ते? हा, पैसा तव्हां भरींदव? पाण ई ॾिसी वठंदासीं, तूं ॾेसि न मुंहिंजे डॉक्यूमेंट्स ते। ओए तू ॾे तो या एसी? हे ॾियनि वता पंहिंजे डॉक्यूमेंट्स ते वठी तव्हांखे। हे था ॾियनि? हा। छो मां एॾी वॾी वई आहियां छा? मां शइ ई अहिड़ी आहियां। कोई ज़हर ॾियो मूंखे। भाऊ यार मूंखे उहा बैटरी न खपे, मूंखे अहिड़ी बैटरी खपे जेकी 2 ॾींहं लाइट बंदि हुजे, 3 ॾींहं लाइट बंदि हुजे, सॼो ॾींहुं बैटरी हले। उहा बैटरी खपे मूंखे। अरे इहा उहा बैटरी अथव, तूफ़ान अची वेंदो, ज़मानो तबाह थी वेंदो, दुनिया ई सत्यानाश थी वेंदी, त बि तव्हांजे घर जी लाइट चालू हूंदव। मिली वई मूंखे एसी, मिली वई। भॻवान अॼु जॾहिं मस्त, अॼु मां सुबुह मस्त एसी आई थधी हवा में। मां बि नी माव। छो तू त शिफ्ट पई थिए न? हेॾे आओ, हेॾे चाबी त ॾे, फोटो न कढाईंदे चाबी सां? अरे चाबीअ सां फोटू छा छा खपनव? एसी वरिती अथव, कार थोड़ी वरिती अथव। अड़े फ्री गिफ्ट त ॾे, प्रेस ऐं मिक्सर, कढाए फोटू। अरे भाऊ तव्हां त अचो, तव्हां ई त इन्वेस्टर आहियो, एसी अचो गॾु फोटो कढायो। अरे तुम बि अच, ओ तुम बि अच ॾे। ओ थोड़ी सटकली बदले जो किस्मत के ये तारे, सटकली रे सटकली सकले। मुंहिंजा हस्बैंड आया हुया छा सुबुह जो? तव्हांजा हस्बैंड जेके हिकदमि तव्हां वांगुरु लॻंदा आहिनि? हाणे मुंहिंजा हस्बैंड मूं वांगुरु कीअं लॻंदा? नॉनसेंस आहिनि छा? हा, तव्हांजा हस्बैंड हिकदमि हिन वांगुरु लॻंदा आहिनि। अरे हिननि जा हस्बैंड मूं वांगुरु छो लॻंदा? चुप कर तूं असांजी धीउ आहीं त तुंहिंजो पप्पा तो वांगुरु ई लॻंदो न। अरे हो मुंहिंजा पप्पा आहिनि त मां हुननि वांगुरु लॻंदमि न। चुप तूं मूं वांगुरु लॻंदी आहे, सम्झी? मिंट, मूंखे हिते कंफ्यूजन थी थिए। तूं पंहिंजे कंफ्यूजन जी पानी पूरी ठाहे करे खा। हा, तव्हांजा हस्बैंड आया हुया, सिलेक्ट बि करे विया आहिनि तव्हांजे लाइ फ्रिज। ॾिसां कहिड़ी सिलेक्ट कई अथनि। हिन में कहिड़ा कहिड़ा कलर्स अथव? हिन में तव्हांखे वाइट मिलंदव, ग्रे मिलंदव ऐं रेड मिलंदव। पिंक कान अथव या जेको नागिन 6 में ॾेखारियो अथनि? न, नागिन 6 आयो न रखियो आहे न ताईं। रखो न, पोइ हलंदव जाम उहो। हा रखूं, पर असांजे छा आहे वरी नांगन वांगन खां डपु लॻंदो आहे न थोरो। ठीकु आहे, हिन में डबल डोर आहे? अरे तव्हांजा हस्बैंड सिलेक्ट करे विया आहिनि तव्हांजे लाइ फ्रिज। अचो ॾेखारियां, हेॾे अचो, हेॾे अचो। हेॾे ॾिसो, इहा अथव गोदरेज जी फ्रिज। उन्हनि ख़ासि चयो आहे की असांखे 10 साल वारंटी वारी फ्रिज ई खपे। छा चए? उन्हनि ख़ासि चयो आहे की असांखे 10 साल वारंटी वारी फ्रिज ई खपे। माना तुंहिंजे हिसाब सां 10 सालनि में मां हिकु बि नई फ्रिज न वठां?
मां ईअं चई न मां त चवंदुमि पाण तव्हां अॼु ई 2 फ्रिजूं वठो, हिक में फलूसो रखिजो, हिक में भाॼियूं रखिजो, हिक में आइसक्रीम रखिजो, हिक में पेस्ट्री रखिजो। पेस्ट्री त मुंहिंजी बि फेवरेट आहे। हाँ मुंहिंजी बि। 10 साल मां हिक ई फ्रिज न हलाइण वारी आहियां, सम्झी? अरे पंहिंजी धीअ त खणी आनो। वञा नथी मां। हिन फ्रिज में सभु शयूं थधियूं थी वेंदियूं आहिनि? हाँ तूं अंदर वञी वेहनी आहे न, तूं बि थधी थी वेंदी आहे। पोइ माण्हू रूम में एसी छो रखंदा आहिनि, फ्रिज छो न? फ्रिज कोई रूम में रखंदो आहे? हल ठीकु आहे, रूम में अगरि रखियूं बि त सभु माण्हू फ्रिज जे अंदरि मापंदा कीअं? हल ठीकु आहे, हिकु फ्रीज़र में वेठो, हिकु विच में वेठो, हिकु बोतलुनि जे खाने में वेठो, पोइ बि बाक़ी माण्हू बचिया त हो किथे वेंदा? गर्मी न थींदी उन्हनि खे? पोइ असां फ्रिज जो दर खोले बि त रखी सघंदा आहियूं न। हलो, हेॾां कहिड़ी फ्रिज सिलेक्ट करे आया आहियो? हीअ 10 साल वारंटी वारी? माना तव्हां मतिलबु मां हीअ 10 साल हिकिड़ी फ्रिज हलाईंदमि? ॾिसो तव्हां भली 5 साल हलायो, शइ त सुठी वठो न। अरे मुंहिंजो घोटु पागल अथई, 10 साल वारंटीअ वारी शइ 10 साल ई ठाहे करे हलाईंदे, पर नई न वठंदे। मूंखे 5 साल वारंटीअ वारी ही फ्रिज खपेव। अरे एस मोहन एंटरप्राइज़िस में आया आहियो तव्हां। हिते तव्हांखे हर शइ ज़बरदस्ती मिलंदी। मथां इहा त गोदरेज जी आहे। हिते सर्विस सेंटर बि गोदरेज जो उल्हासनगर में, असांजो सेंटर बि उल्हासनगर में, तव्हांजो घर बि उल्हासनगर में, असांजो घर बि उल्हासनगर में। हाणे हिन में घर जो कोई वास्तो हुयो? कई शइ हले थी फ्लो में हलण ॾे न, तोखे बि खुसखुस थी विच में। छोटी बच्ची हो क्या? तव्हां खां सुठो त तव्हांजो भाउ आहे, घटि में घटि रोज़ नई शइ त वठी ईंदो आहे घर में। तव्हांजी शादी थी वई अथव? हाँ न, मां सम्झी वियमि। तोखे कीअं ख़बर पई? हेतिरो कुझु त माण्हू ॿिनि हालातुनि में रही सघंदो आहे, हिकिड़ो शादीअ खां पहिरीं ऐं ॿियो नशे खां पोइ। अनुपमा वारी पर्स बि कहिड़ी वठी ॾिनव, सभ में अथव कंजूसी। पोइ तव्हां शादी कंदव? तूं छोकिरी ॻोल्हे ॾिनी त पक ई कंदुमि। मां त ॻोल्हे रखी थी मांव, मूंखे फोटो बि आहे, ॾेखारियांव? न न न हाँ हाँ हाँ, न न न खयो खयो खयो। असां गोदरेज जी था वठूं। अरे वाधायूं अथव, गोदरेज जी त उहे बि बेस्ट आहे, फालतू में टेंशन था खणो। पोइ कॾहिं ताईं ईंदी? हिन बैग में हाणे ई थो विझी ॾियांव। हिन बैग में वरी कीअं ईंदी? मम्मी तव्हां जोक बि नथा सम्झो पिया। छोटी बच्ची हो क्या? मस्त मस्त काई सुठी सुहिणी प्यारी छोकिरी आई आहे न त सॼो ॾींहुं दिमाग़ ई सत्यानाश कई अथऊं गिराकनि। और ये तेज थी अचे, तेज थी अचे, तेज थी अचे। हेलो, पेन किरी पई मुंहिंजी। ॿुधायो छा खपेव तव्हांखे? सेलफोन निकारो। सेलफोन खपेव? कंहिंजे लाइ खपेव? मुंहिंजी मम्मी लाइ खपे। मम्मी किथे आहे? तव्हांजो कमु वञे, मम्मी किथे आहे? न न न, तव्हां ॿुधायो तव्हांखे केतिरी रेंज में फ़ोन खपे? कहिड़ो फ़ोन खपेव तव्हांखे? मूंखे 10,000 जी रेंज में खपे। 10,000 जी रेंज में? 10,000 में छो? तव्हां 15 वारो वठो, तव्हां 20 वारो वठो, तव्हां 25 वारो वठो। पैसा तुंहिंजो पीउ ॾींदो या? अला सिधो पप्पा ॾे थी वञेव? मुंहिंजो मतिलबु आहे कंहिंजो पप्पा ॾींदो। मुंहिंजे पप्पा त मूंखे सिर्फ़ु 10,000 ई ॾिना अथऊं। बिल्कुलु हिन रेंज में असां तव्हांखे ज़बरदस्त कंपनी जो फ़ोन ॾींदासीं। ज़बरदस्त कंपनी छो? मूंखे सैमसंग, वीवो, ओप्पो पे ॾिजो न फ़ोन। अरे वो खाधल सूफ़ ॾेखारियोसि। 10,000 जी रेंज में खपेसि हिनखे, बेवकूफ़ आहे। असां तव्हांखे हिन ई रेंज में फ़ोन ॾेखारींदासीं। तव्हां ॾिसो, हे ॾिसो असां वटि हे अथव 10,500, हे अथव 10,700, हे अथव 10,900। हिन जे अलावा बि असां वटि फ़ोन अथव। हे ॾिसो इहो बि अथव, इहो असां तव्हांखे बॉक्स में विझी ॾींदासीं, तव्हां टेंशन न खणो। हे ॾिसो सेठ पघार वधायो न, मुंहिंजियूं माइटियूं थियूं हलनि, छोकिरी वारा पघार था पुछनि, 500 खनि वधायो न प्लीज़। पघार वधाए थो न पघार यार, 50,000 तो वधाए तुंहिंजी। ॿियो चओ।
तू जानू वानू जो कहता है बीवी तेरी हूँ लगता है सामे। कोई 10 मिनट हेॾे अच न मिंट मूंखे चपाट ॾियो तव्हांखे चपाट हणा चपाट आण मूंखे दिलि त वेई जाम ॾींहंनि खां हल ऐसा मैं अरे सामे आजा सामे बलम सामे परम सामे सनम सामे। हेलो हे घरे आ हेलो हे 10-400 रेट घटि कयो न ऑनलाइन ते बि त एतिरो ई आहे। एस मोहन एंटरप्राइज़िस में आया आहियो तव्हां ऑनलाइन खां हिकदमि घटि ई मिलंदो आहे रेट तव्हांखे तव्हां टेंशन ई न खणो 500 रुपया त फ़र्क़ु हूंदो ई 500 में छा न थी सघंदो आहे। छा ईंदो आहे 500 में? 500 में हिकु पिज़्ज़ा अची सघंदो आहे 500 में शादी जो लिफ़ाफ़ो अची वेंदो आहे। ॿुधव बिल्कुलु न सोचो तव्हां वठी वञो मोबाइल। हलो ठीकु आहे हिनखे पैक कयोसि। पैक करे भाई इहो फ़ोन। अरे ओ शिट मां त पंहिंजी पर्स घर में ई भुलिजी वियमि। अड़ी तव्हां वटि पेटीएम आहे न फोन पे न भारत पे न गूगल पे न डीकेयू दोस्त खां उधारी न। हलो काई ॻाल्हि न आहे असां तव्हांजो फ़ोन ए साइड करे रखूं था तव्हां जेॾी महिल कैश अची वञे न तव्हां कैश खणी अचिजो असां तव्हांखे फ़ोन ॾेई छॾींदासीं। बसि यार तव्हांखे एतिरो ट्रस्ट न आहे मूं ते? ट्रस्टी त जाम आहे असांखे। छा? हलो असां हिकु कमु था कयूं मां तव्हां सां गॾु थो हलां तव्हांजे घर ड्रॉप करणु तव्हांखे घर ड्रॉप बि करे छॾींदासीं तव्हांखे मोबाइल बि मिली वेंदो मूंखे पेमेंट बि मिली वेंदी ऐं हिन घर जी एड्रेस बि मिली वेंदी। हेॾा किथे आहियो तव्हां? खुद को भी हमने मिटा डाला मगर हेॾा किथे आहियो तव्हां? मुंहिंजा हस्बैंड हाणे अचनि वता त पेमेंट हाणे ॾेई थी वञाव। फासले जो दरमियां के रह गए। रस्ती त जाम आहे असांखे। मुंहिंजा हस्बैंड हाणे अचनि वता त पेमेंट हाणे ॾेई थी वञाव। हम वफा करके भी तन्हा रह गए। ॾिसान ॿाहिरि आया हूंदा। दिल के अरमां आंसुओं में बह गए। हलो जय झूलेलाल छा हाल आहे सभिनी जो चइबो आहे न जंहिं कम में तव्हांखे सभिनि खां वधीक एक्सपीरियंस हुजे तव्हां हुन कम जा मास्टर थी वेंदा आहियो। 10 न 15 न 25 न 45 इयर्स खां जेके इलेक्ट्रॉनिक जी फील्ड में मास्टर रहिया आहिनि अॼु असां आया आहियूं एस मोहन एंटरप्राइज़िस में। नई शइ वठण महिल सभिनि खां वधीक प्रॉब्लम असांखे कहिड़ी ईंदी आहे असां वटि ओतिरी कैश ई अवेलेबल न हूंदी आहे हिन करे हिते तव्हांखे लोन फैसिलिटी अवेलेबल अथव हर हिकु शइ जे मथां। एस मोहन एंटरप्राइज़िस में तव्हांखे मिलंदव AC TV फ्रिज वॉशिंग मशीन इन्वर्टर बैटरी मोबाइल फ़ोन्स त तव्हां हिते हिकु दफ़ो ज़रूरु अचो। एस मोहन एंटरप्राइज़िस में क्रिटी केयर हॉस्पिटल जे साम्हूं एड्रेस कॉन्टेक्ट नंबर मां स्क्रीन ते ॾेई छॾींदोमांव हेठि डिस्क्रिप्शन में मिली वेंदो तव्हांखे। बाक़ी मां मिलांव थो तव्हां सां नेक्स्ट वीडियो में तेसिताईं बाय बाय टेक केयर।